अस्सलाम वालेकुम नाज़रीन। रोज़ जियां ॿियनि मसइलनि सां गॾोगॾु सुई गैस यानी गैस जो मसइलो हर घर जो सिंध जे अवाम जे हर घर जो मसइलो आहे ऐं रोज़ानो जे बुनियाद ते इन मसइलनि खे फेस करण जे लाइ सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे, लेकिन हुन जो कंहिं आवाज़ यानी तदारक न कयो। कंपनियूं हुजनि, गैस कंपनियूं हुजनि या गवर्नमेंट हुजे, सिंध गवर्नमेंट हुजे, वफ़ाक़ी गवर्नमेंट हुजे, सिंध जे अवाम जे इन मसइले खे जेको तमामु घणो अहम इशू आहे गैस जो, छाजे करे त हर घर जो मसइलो आहे इहो। हर घर जे अंदरि जॾहिं माण्हू ऑफिसनि जे लाइ सुबुह तयारु थी वञे थो, पंहिंजा नंढा बचड़ा औलाद खे स्कूलनि जे तरफ़ मोकिले थो, या राति जे टाइम ते या सुबुह जे टाइम ते मंझंदि जे टाइम ते खाधे पीते चांहि जे हवाले सां चांहि जे कोप जेतिरी बि जॾहिं गैस घर में मुयसरु न आहे त उन अवाम जी यानी उन हर हिकु घर जी, सिंध जे हर हिकु घर जी छा हालत हूंदी ऐं उन्हनि जे ज़हननि में कहिड़े तरीक़े सां ख़्यालु ईंदो हूंदो त सिंध जे अंदरि जेके नेचुरल रिसोर्सिस गैस जेका बुनियादी हक़ आहे सिंध जे अवाम जो निकिरे बि सिंध मां थी, त उहा आख़िर असांखे यानी सिंध जे अवाम खे छाजे करे मुयसरु नथी थिए, मुहैया नथी कई वञे। इन हवाले सां हू सालनि खां वठी सिंध जो अवाम सरापा एहतिजाज आहे गवर्नमेंट, सिंध गवर्नमेंट जे हवाले सां। उन्हनि खे कंप्लेंट्स, शिकायतूं उनखे तदारक करण जे हवाले सां वफ़ाक़ी गवर्नमेंट चाहे इमरान ख़ान जी हुजे, नवाज़ शरीफ़ जो हुजे, ज़रदारी साहब जी हुजे, लेकिन चाहे हीअ मौजूदा गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट जी आहे साईं मुराद अली शाह साहब जी, कंहिं बि सिंध जे अवाम खे इन मसइले जे हवाले सां यानी गैस जे मसइले जे हवाले सां कंहिं बि उन्हनि जे आवाज़ खे ॿुधो न, उन्हनि जे तदारक करण जे हवाले सां उन्हनि जे मसइलनि खे कमु करण जे हवाले सां को स्टैंड वरितो, जेका ज़िम्मेवारी गवर्नमेंट जी आहे। शाबाश ॾिजे थी हाई कोर्ट खे। असांजी वरी बि आख़िर उमेद हिन पाकिस्तान जी बल्कि सिंध जे अवाम जी आख़िर उमेद जेका किरन आहे उहा वरी बि अदालत ॾांहुं रुजू थींदी आहे। सिंध जो अवाम सभिनी मसइलनि खां, सभिनी कंपनीज़ खां, सभिनी डिपार्टमेंट्स खां, सभिनी इदारनि खां मायूस थी करे वरी बि हिकु ई इदारे ॾे यानी अदालत सां रुजू कंदो आहे। इन हवाले सां सुई गैस जे इशू जे हवाले सां पिटिशनर्स सिंध जे अवाम जे हिकु फर्ज़ंद पंहिंजे ॻोठ जे गैस जे हवाले सां ऑनरेबल हाई कोर्ट सां रुजू कयो त असांजे ॻोठ जे अंदरि गैस जेका उहा कान्हे का। कप हिकिड़ी कोप जेको चांहि जो जेकॾहिं ठाहे माण्हू, उन कोप जे चांहि जेतिरी बि गैस असां वटि मुयसरु कान्हे का। कॾहिं कंपनियूं असांखे चवनि थियूं त रिपेयरमेंट कयूं था, कॾहिं चवनि था त लोड शेडिंग आहे, कॾहिं कहिड़ा खोटाई जे हवाले सां बहाना ॿुधाए करे असांखे मायूस करे रही आहे गैस कंपनी। इन हवाले सां उन्हनि खे हुकुम ॾिनो वञे, लेकिन शाबाश आहे हाई कोर्ट यानी हिन अदालती इदारे खे सलाम पेश कजे थो, जेको मां वरी बि सिंध जे अवाम खे हिकिड़ी गुज़ारिश कयां त आख़िरी किरण जेका आहे उहा असांजे सिंध जे अवाम जी वरी बि अदालतूं आहिनि। असांखे अदालतुनि मां जेकॾहिं थोरी घणी उमेदु आहे त उहा बि अदालतुनि मां आहे, कंहिं बि ॿिए इदारे मां असांखे सम्झ में अचे थो त को बि इदारो असांजे सिंध जे अवाम जे इन मसइलनि खे, ख़ासि तौर ते गैस वारे मसइले खे हल करण में तमामु घणो पोइते पियल हुयो। आख़िर अदालत जनाब हाई कोर्ट फ़ैसिलो कयो त सिंध जे अवाम यानी 6,000 खां मथे जेको सिंध जे अवाम माना सिंधी जेके ॻोठ आहिनि, वसंदियूं आहिनि, दूर दराज इलाइक़ा आहिनि, उन्हनि ते गैस पहुचाई वञे। ऐं हीअ नेचुरल जेको रिसोर्स आहे यानी गैस जेका कुदरती वसीलो आहे, उहा जंहिं इलाइक़े जे अंदरि या जंहिं ॻोठ जे अंदरि निकिरंदी या जंहिं सूबे जे अंदरि निकिरंदी, पहिरियां बुनियादी हक़ उन इलाइक़े, उन एरिया या उन सूबे जे हवाले सां आहे त उहो सूबो उन मां फ़ाइदो हासिलु कंदो। जेकॾहिं बचे थी त पोइ मुल्क जे ॿियनि सूबनि में जिते जिते ज़रूरत हुजे या जेको उहो वठणु चाहे या जंहिंखे मुयसरु थिए त भली ओॾे थिए, लेकिन बुनियादी हक़ जेको आहे तमामु घणो जेको उन ते जेको बुनियादी हक़ फंडामेंटल राइट्स जेकॾहिं उन हवाले सां ॾिठो वञे, गैस ते सभ खां वधीक जेको हक़ आहे उन इलाइक़े जे, उन सूबे जे या उन एरिया जे माण्हुनि जो आहे। लेकिन हिते छा थींदो रहियो त निकिरे सिंध जे अंदरि गैस ऐं उहा पंजाब जे अंदरि KPK या ॿियनि सूबनि जे अंदरि जेके इंडस्ट्रियूं, ख़ासि तौर ते पंजाब सूबो असांजी सिंध जी गैस खणी हलियो वञे, ऐं उहा वायलेशन आहे आइन जे आर्टिकल 158 ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान 1973 जी। त 158 आर्टिकल छा थो चवे, आइन पाकिस्तान में वाज़े लिखियलु आहे त जंहिं इलाइक़े जे अंदरि या जंहिं सूबे जे अंदरि जेकॾहिं गैस नेचुरल जेका गैस आहे उहा निकिरंदी, उहा पहिरियां प्रायोरिटी यानी प्रिफरेंस जेका आहे उन सूबे खे ॾिनो वेंदो। उन सूबे जे अंदरि गैस कान्हे का, हिकिड़ो चांहि जो कोप ठाहिण जे लाइ असां वटि गैस कान्हे का, पंजाब जूं इंडस्ट्रियूं असांजे सिंध जे गैस ते हलनि पई थियूं। इन आवाज़ खे गवर्नमेंट जे प्लेटफॉर्म ते हुनखे उथारणु खपंदो हो, लेकिन मां मायूस आहियां पंहिंजी सिंध गवर्नमेंट खां त असांजे सिंध जे अवाम जिन हुननि खे 15 साल टेन्योर जेको आहे उन्हनि खे हिन हुकूमत में, हिन हुकुमरानी करण में, हिन बादशाहत करण जे हवाले सां सिंध जे अवाम हुनखे मुंतख़ब कयो। लेकिन अफ़सोस सां चवणो थो पए सिंध जे अवाम जे हिन नेचुरल गैस जेका बुनियादी हक़ आहे, जेको असां
खे आइन पाकिस्तान में जे हवाले सां प्रोटेक्शन मिलियल आहे उन जी पासदारी करणु असांजी सिंध गवर्नमेंट जो हक़ु हुयो ऐं उन जो बुनियादी हक़ु हुयो त उहो असांजी पासदारी कनि। लेकिन वरी मां शाबाश ऐं सलाम पेश कयां पंहिंजे अदालती इदारे खे यानी सिंध हाई कोर्ट खे जंहिं असांजे इन सॼे सिंध जे मसइले में कंहिं न कंहिं तरीक़े सां स्टैंड वठी करे ऐं गैस कंपनी खे हुकूमतनि खे अटॉर्नी जनरल जे हवाले सां उन सभिनी सरकारी वकीलनि खे जेके पेश थिया उन सभिनी खे हिदायतूं कयूं त आख़िर कहिड़ो मसइलो आहे जेको सिंध गवर्नमेंट खे या गैस कंपनी खे या CCI जेका हिकिड़ी कंपनी या कमेटी खणी चऊं त उन गैस जे हवाले सां त उन्हनि खे कहिड़ो मसइलो आहे जो सिंध जा 6000 खां वधीक ॻोठ गैस खां महरूम आहिनि, जेके जिते गैस आहे उते गैस चांहि जे कोप ठाहिण जे तरीक़ा न। इहे रिमार्क्स ऑनरेबल हाई कोर्ट जे जस्टिस साहिबान जा। त अफ़सोस सां चवणो थो पए त सिंध गवर्नमेंट या CCI या नेचुरल रिसोर्स जे हवाले सां जेको बुनियादी हक़ आहे उन में रुकावट कहिड़ी ॻाल्हि जी आहे। इन हवाले सां सिंध हाई कोर्ट पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो आहे त पहिरियों हक़ आइन पाकिस्तान जे आर्टिकल 158 जे तहत उन सूबे जो आहे, यानी सिंध जे अंदरि जेकॾहिं गैस निकिरे थी, नेचुरल गैस जेकॾहिं रिसोर्स आहे ऐं निकिरे थो त उतां जे इलाइक़े जे माण्हुनि खे चाहे नौकरियूं हुजनि चाहे उन जी सहूलियत हुजे, गैस जो इस्तेमालु हुजे, उतां जे इलाइक़े जे उन सूबे जे माण्हुनि जो हक़ आहे। उन सूबे खे जेकॾहिं उहा पूरी थी वञे, उन जी क्वालिटी या क्वांटिटी खां मथे जेकॾहिं का शइ बचे थी त उन खां बाद में ॿियनि सूबनि खे बि पूरे पाकिस्तान हिकु फेडरेशन आहियूं, 4 सूबा 5 सूबा गॾु आहियूं, इन करे ॿियनि सूबनि खे बाद में ॾिनी वेंदी। लेकिन जंहिं सूबे जे अंदरि निकिरे थी उहो वॾे में वॾो जेको हक़ु आहे यानी बुनियादी हक़ु आहे, तमामु मेजर जेको पार्ट प्रेफरेंस जे हवाले सां ॾिनो वेंदो, प्रायोरिटी जेका ॾिनी वेंदी उहा उन सूबे खे ॾिनी वेंदी, यानी सिंध सूबे खे। इन करे ऑनरेबल हाई कोर्ट जेका आहे सिंध डायरेक्शन ॾिना आहिनि, ऑर्डर पास कयो आहे कॉन्स्टिट्यूशन पिटीशन ते त सिंध जे अवाम खे 6000 खां मथे जेके ॻोठ आहिनि उहे स्वी गैस जे सहूलियत खां महरूम आहिनि। उनखे फौरन पंहिंजो प्लान ठाहे करे पॉलिसी ठाहे करे उन ते गैस पहुचायो। जंहिंजे इलाइक़े में आहे, जी मिसाल शहरनि जे अंदरि आहे, ॻोठनि में खोड़ सारा ॻोठनि जे अंदरि आहे, उते गैस जेका आहे लोड शेडिंग आहे ऐं गैस आहे कान का। चांहि जे कप ठाहिण जे तरह मां बार बार इन करे थो चवां त इहे जस्टिस साहिबान जा उन बेंच उन पिटीशन जे आर्ग्यूमेंट जे दौरान रिमार्क्स हुआ। चांहि जे कोप ठाहिण जे तरह सिंध जे अवाम खे गैस नथी मिले त आख़िर उन कहिड़े क़िस्म जो हिकिड़े या कंपनी आहे गैस आहे जेका अवाम खे सहूलियत नथी ॾिए बाक़ी बिल वठे थी, या जेको नेचुरल रिसोर्स जे हवाले सां गैस जो जेको बुनियादी हक़ आहे इस्तेमालु करणु सिंध जे अवाम जो आहे, निकिरे असां वटां थी वञे काॾे थी, ॿुधायो असांखे। इन हवाले सां कॉन्स्टिट्यूशन पिटीशन ते आर्डर थियो डिस्पोज ऑफ थी इन डायरेक्शन सां त सिंध जे अवाम खे सहूलियत ॾियो। आइन जो आर्टिकल 158 जो हवालो ॾिनो वियो त पढ़ो, उनखे ॾिसो त उनखे आइन जे आर्टिकल 158 में छा आहे। उन में वाज़े लिखियलु आहे त जेको सोर्स यानी नेचुरल रिसोर्स जेका आहे निकिरे थी, जेका आहे उहा जेका रिक्वायरमेंट्स आहे उन सूबे जे माण्हुनि जी उहा पूरी कई वञे पहिरियां, यानी द प्रेफरेंस विल बी गिवन टू द पीपल ऑफ दैट एरिया ऑफ दैट प्रोविंस। ऐं उन खां बाद में जेकॾहिं का ज़रूरत आहे बचे थी गैस त उहा भली ॿियनि सूबनि खे उन बुनियादी हक़नि जे हवाले सां या हिकु फेडरेशन जे हवाले सां उनखे मुहैया थिए ॾिनी वञे। लेकिन जेको पहिरियों बुनियादी हक़ु आहे उहो उन इलाइक़े जे माण्हुनि जो आहे या उन सूबे जो आहे यानी सिंध सूबे जो आहे। इन हवाले सां ऑनरेबल हाई कोर्ट इहो फ़ैसिलो कयो जेको CCI जेको चओ था तव्हां, जेको बि उन फ़ैसिलो कयो आहे या लाइअमल उन ठाहियो आहे या उन जेका बि हिकमत अमली तयारु कई आहे उहा बि अदालत में पेश कये। छाजे करे त CCI आइन जे आर्टिकल 158 ऐं 58 जी वायलेशन नथी करे सघे, 158 खां मथां को बि एक्शन नथी वठी सघे, न को फंक्शन्स करे सघे थी, न का परफॉर्म करे सघे थी का पंहिंजी अहिड़ी जॉब। त CCI ही डिसीशन ॾिनो आइन जे आर्टिकल 158 जी जेकॾहिं वायलेशन हूंदी त उहो फ़ैसिलो CCI जो गैर क़ानूनी ग़लति हूंदो। छाजे करे त आइन जो आर्टिकल 158 चवे थो ऑफ पाकिस्तान 1973 जो जेको आइन आहे उन में चवे थो त जेका प्रेफरेंस हूंदी, प्रायोरिटी हूंदी, उहा उन सूबे जी नेचुरल गैस जे हवाले सां उन सूबे जे माण्हुनि जी हूंदी। आइन पाकिस्तान 1973 जी जेका आर्टिकल 158 जे मूजिबि नेचुरल गैस जेका हुकुमरानी हलंदी उहा सिंध जी हलंदी, निकिरंदी सिंध मां त सिंध जे अंदरि ईंदी। इहो ऑनरेबल हाई कोर्ट जेके जजनि हाई कोर्ट सिंध जे जेके फ़ैसिलो ॾिनो आहे, मां सम्झां थो त सिंध जे अवाम जे लाइ बहितरीनु ख़ुशख़बरी आहे ऐं तमामु घणो ई फ़ैसिलो बहितरीनु आहे। तारीख़ में यादि रखियो वेंदो हिन फ़ैसिले खे त सिंध जे अवाम जो जेकॾहिं के क़दुरु कयो त उहो जुडिशरी यानी सिंध जुडिशरी ऑनरेबल हाई कोर्ट कयो। ऐं मां उमेदु कयां थो, बल्कि सारी सिंध जे अवाम खे गुज़ारिश कयां थो त जॾहिं बि तव्हांखे कंहिं बि तरीक़े सां का दरवाज़ो का सोराख़ किथां रोशनी का किरण नज़र न अचे त सिंध जे अदालतुनि खे यानी पाकिस्तान जे अदालतुनि सां रुजू कयो ऐं इंशाअल्लाह ताला अहिड़े तरीक़े सां तव्हांखे हक़ु मिलंदो, इंसाफ़ मिलंदो, तव्हांजो तदारक थींदो। सिंध जे अवाम खे पिणु आख़िर में हिकिड़ी नंढी गुज़ारिश कयां त हिन फ़ैसिले जे मद्देनज़र
तव्हांजे ॻोठ जे अंदरि जंहिं ॻोठ जे अंदरि गैस न आहे त हिन फ़ैसिले जो रेफरेंस ॾेई करे गैस कंपनी खां यानी सुई सदरन गैस कंपनी खां तव्हां पंहिंजे ॻोठ जे लाइ गैस जी सहूलियत आइन जे आर्टिकल 158 ऐं हिन हाई कोर्ट जे जजमेंट जे मद्देनज़र तव्हां वठी सघो था। ॻोठ खे गैस खां महरूम रहण न ॾियो ऐं हर हिकु ॻोठ जो बाशिंदो लिखियल पढ़ियल माण्हू अहिड़े क़िस्म जूं अप्रोचिस यानी कंप्लेनूं दरख़्वास्तूं ॾेई करे सुई गैस कंपनी खां सिंध गवर्नमेंट खां ऐं जिन जिन इदारनि खे डायरेक्शन ॾिनल आहे हिन फ़ैसिले जे अंदरि आइन जे आर्टिकल 158 जो रेफरेंस ॾिनो वियो आहे, महिरबानी करे तव्हां पंहिंजा केस फाइल ठाहे करे पंहिंजे ॻोठनि जे गैस जे हवाले सां तव्हां अॻिते अचो ऐं सिंध खे नेचुरल रिसोर्स जेको असांजो बुनियादी हक़ आहे उहो असांखे पंहिंजो मिलणु खपे। आइन जो आर्टिकल 158 वाज़ी थो चवे, उनजी कंप्लायंस ऑनरेबल हाई कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में करे छॾी आहे त सिंध जे अवाम जो पहिरियों हक़ आहे। इन करे मां उमेदु कयां थो त तव्हां सिंध जो अवाम हिन फ़ैसिले मां तमामु घणो फ़ाइदो वठंदो, बेनिफिट वठो हिन मां ऐं हर हिकु ॻोठ जे लाइ हर हिकु बाशिंदो, हर हिकु रहायशी, हर हिकु ॻोठ जो रहवासी जेके जेके दूर दराज इलाइक़नि में वेठा आहियो, सिंध जे अंदरि हिन फ़ैसिले मां फ़ाइदो हासिलु करे पंहिंजे ॻोठ खे गैस जी महरूमीअ खां बचायो। तव्हांजी वॾी महिरबानी।